खानवान इज़हार ला तालुकी आऊं नाले महबूब अली समो वल्द खोड़ो खान समो पंहिंजे भाउ मुख्तार हुसैन समो वल्द खोड़ो खान समो वेठल शहर खानवान सां पंहिंजे होश हवास में बगैर कंहिं दबा जे इन मीडिया जे ज़रिए ला तालुकी जो इज़हार करियां थो। इन करे मुंहिंजे भाउ मुख्तार हुसैन समो वल्द खोड़ो खान समो सां केर बि ॾेती लेती कंदो या रिश्तेदारी कंदो त हुनजो ज़िम्मेवार उहे पाण हूंदा, हुन सां असांजो को बि तालुक न हूंदो। महबूब अली समो वल्द खोड़ो खान समो वेठल शहर खानवान। आऊं नाले महबूब अली समो वलद खोड़ो खान समो वेठल शहर खानवान मां पंहिंजे होश आवाज़ में बग़ैर कंहिं दबाव जे पंहिंजे भाउ मुख्तार हुसैन समो वलद खोड़ो खान समो सां लातालुकीअ जो ऐलान थो कयां। हुनजे कंहिं बि लेती ॾेती या रिश्तेदारी जेको बि कंदो उन जो ज़िम्मेवार हू पाण हूंदा। महिरबानी करे हिन मीडिया जे ज़रिए मुंहिंजो ही बयान रिकॉर्ड ते रखियो वञे। महबूब अली समो खानवान।